इन जलसे जे करे मां 3 जलसा छड्या हाणो कूड़ मां जा हाणे ॾींहं जो 3 जलसा रात जो शादियुनि में मां ॻाइणनि खे घर विहारे छॾिया। असां वठूं लखे रुपया आर्टिस्ट तूं माजो मानी दे उते तो पुजी वने माजो ऐं भक्त में छोरो एॾो मज़ो अथव मां घुमा पयो सरयाम मुंहिंजी रब इज़त कया इन झल दब मूंखे सफ़ा खणी छॾ। बहुतेक कमीने को अंग्रेजी में क्या कहते हैं? Bastard. हाँ भाई साहब। तुझे शर्म नहीं आती है तेरी मम्मी और तेरी सिस्टर। छा त ख़ल्क़ आई आहे, हेॾी ख़ल्क़ मां न ॾिठी। हल छा त ख़ल्क़ आई आहे। ख़ल्क़ किथे आहे? ख़ल्क़ त मुंहिंजे जलसनि में हूंदी आहे। हे सॼी ख़ल्क़ कलटो जो लाड़का ने मुझे जलसो मुमताज मौलाई बेचारो 3 कलाक इंतजार में वेठो हाणो कूड़ मुमताज मौलाई चाचो आ जातो असां वरी 10,000 खर्ची भी ॾिनई। सुभान हाणो कूड़ मुमताज मौलाई आहे न इहो बेचांडियो थो रोज मांखे रात जो फोन कंदो आहे टाइम जे कमल मानी गॾजी। मौलाना असदुल्ला खोड़ो चयो हुयो त जेको आहे सो फनकार मूंखे मुमताज मौला इहो फोन कई हुई त इहा ॻाल्हि सही आहे न मुने पाण कई रात जो 1 वगे कॉल चया मैं धोखे से निकल गई आज मैं मरी जाऊंगा भगवान बचा। तां जे खीसे में जड़ा डेंबू बैठा हुआ मुमताज मौलाई हो गया पोल खुलिया मां न त वॾो खार थींदी अला। अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत उम्मीद है वीडियो तव्हांखे ज़रूर पसंद आयो हूंदो। अगर दोस्तों पसंद आयो हुजे तो लाइक शेयर कमेंट लाजमी कजो ऐं असांजे पेज के फॉलो कजो ऐं असांजे यूट्यूब ते चैनल है सिंध प्रोडक्शन उनके सब्सक्राइब ज़रूर कजो। मेहरबानी इंशाल्लाह इन खां वधीक बेहतर मज़ा या वीडियो सां मिलंदासीं। तव्हांजी कमेंट जो इंतज़ार रहंदो। मेहरबानी।